एसटीपी जी वॾी महिरबानी जनरल हिते असांखे महू कयो। गुज़ारिश इहा आमिर शेख साहब उन्हनि ॻाल्हियुनि ते रोशनी विझी वियो जंहिं उनवान हेठि सेमिनार कयो वियो आहे जो असुल कारण केरु आहिनि, बदमनी जा तइलीम जा दुश्मन। असुल मामिलो इहो ई आहे जो सभु कुझु करण वारी असांजी अलहमदिल्ला जेके आर्मी वारा ऑफिसर जनरल वेठा आहिनि, सभु कुझु उन्हनि जे मफ़ाद आहिनि। उन्हनि पंहिंजा हिते नायब हिकिड़ा मुक़ररु कया आहिनि वॾेरा, उन्हनि खे हुक्मरानी हवाले करे असांजी तइलीम जी तबाही कई वञे थी, असांजी मादनी वसीलनि जी तबाही कई वञे थी, ॿियनि शयुनि जूं बर्बादी कयूं वञनि थियूं। असुल ज़िम्मेवार उहे ई आहिनि, असांजा जर्नल आहिनि। उहे पंहिंजी शहनशाहियत क़ाइमु करण वास्ते वॾेरनि खे ज़ालिम वॾेरनि खे हुक्मरानी हवाले करनि था पिया, जेका सदन शर्मनाक अमल आहे, जंहिंजे लाइ जंहिंमें बहितरियूं आणण लाइ एसटीडी पारां हिकिड़ो प्रोग्राम शुरू कयो वियो आहे जंहिंखे भलीकार चऊं था ऐं इन जी मुकमल साथ ॾियण जो वाइदो कयूं था। पर गुज़ारिश इहा इन्हनि सभिनी शयुनि जा ज़िम्मेवार असां पाण आहियूं। असांजा सरकारी स्कूल आहिनि, कॾहिं असां चेक करण न विया आहियूं जो असांजो ॿारु हुते तइलीम हासिल करे थो कोन थो करे, उस्ताद अचे थो कोन थो अचे, सिहत जे इदारनि में के गोरियूं आहिनि या न आहिनि। पाड़े वारो जेकॾहिं बुख मरे थो त भले मरण ॾियो, का परवाह कोन्हे। असांजी आमदनी ₹10 आहे, असांजा ख़र्च ₹20 आहिनि। हर शइ जा ज़िम्मेवार असां पाण आहियूं, जंहिंजे लाइ तव्हां असांखे पहिरियां पाण सां मुख़लिस थियणो पवंदो, उन खां पोइ पंहिंजे पाड़े सां ओड़े पाड़े सां मुख़लिस थियणो पवंदो। अहिड़ा हाणे चवनि था लीडरशिप जी कमी आहे तॾहिं असांजा नौजवान नथा जागनि। कोई शक आहे तव्हांखे या अब्दुल फताह जहिड़े लीडर ते भला कोई कंहिंखे शक आहे? जेकॾहिं अॼु गॾु न थींदो त आख़िर तव्हां कॾहिं गॾु थींदो? मां दावा सां चवां थो जो तव्हांजो जेको उज़र हुयो लीडरशिप कमी वारो, उहो हाणे उज़र तव्हांजो कॾहिं बि कोन हलंदो। ख़ुदा रा हिमत कयो, जाॻियो, पंहिंजा हक़ सुञाणो, पंहिंजे हक़नि जा जेके ग़ासिब आहिनि उन्हनि खे सुञाणो, हिकु मुश्त थियो, गॾु थियो, पंहिंजनि जी मालिकी कयो, पंहिंजे धरती जी मालिकी कयो, पंहिंजे धरती जे दुश्मननि खे सुञाणो, पंहिंजे बचड़नि जे क़त्लेआम कंदड़नि खे सुञाणो। ख़ुदा रा हिकु थियो, गॾु थियो। वॾी महिरबानी।